रुगो न गोलाई में दाड़ो हुयो, सतगुरु जो केस हुया। सतगुरु जो बाहूं लंबियूं हुयूं, उहा जी मां पुट के बुधाए पई न बेटा, जे सतगुरु जे चेहरे जे नूर ते अचूं तो शायद दुनिया जा सजा चानण घट पइजी वञनि। जीअं दर्शन कयोसीं ईअं लॻे पियो ॼण जुगन जी प्यास ई असांजी मिटजी वई। एॾो असांजो तन मन निहाल थी वियो। साहिब चवंदा न गुरबाणी में, अंदर सच्चा नेहो लाया प्रीतम आपणे, तन मन होए निहाल जा गुरु देखा सामने। हेड़ो सतगुरु कंहिंखे दर्शन ॾेई विझे। जे बेटा उनी माल दर्शन कयासे, नेम बणजी वियो, रोज वञूं पिया सतगुरु जे दरबार में, कीर्तन ॿुधूं पिया, सतगुरु जेके वीचार ॿुधाइनि पिया उहे ॿुधूं पिया। हिक ॾींहुं जीअं नितनेम अनुसार असां वयासीं ते बेटा उन ॾींहुं तुंहिंजो पिता ॾाढो मायूस हुयो, चुप चुप हुयो, वैराग में हुयो। गुरु तेग बहादुर साहिब पुछंदा, राजा राम राय, नालो राजा जो राम राय हुयो, राजा राम राय जो तुझे चेहरे ते मायूसी छो? हुए ते ईंदो आ, चहकदो ईंदो आ, खिलदो ईंदो आ, अज चुप छो आ? जे तुझे पिता चयो सतगुरु के दाता कुछ भी ना है। सतगुरु चंस ता राम राय ॿुधाए, तुझो चेहरो ही ॿुधाए तो तोखे छा आहे। उते तुझे पिता जूं अखियूं छलकी पयूं, अखियुनि मां पाणी निकिरी आयो, हथ जोड़े चई दाता कोई भी कमी ना है जिंदगी में, तू राज भाग ॾिनो आ, सब सुख ॾिनानी, धन जी कमी ना है, सुखन जी कमी ना है, प्रजा भी सॼी मामो ख़ुश आ, कंहिंखे कोई तकलीफ़ ना है मामो। पर दाता इहो राज भाग जेको ॾिनो थी न, इनखे संभालण लाइ कोई औलाद घर में ना है, घर में कोई पुट ना है जेको संभाले सघे। सतगुरु चंस ता राजा राम राय, एडी राजाई हुजण जे बावजूद जेकी निमरता तुझे घर में आ, जेको कुछ दी जो संग तू इन साथ संगत में अची कयो आ, या कीर्तन ॿुधानी, इतिहास लिखे तो सतगुरु के हथ में छल्लो पातल हुयो, उनते छाप हुई एक ओंकार जी। सतगुरु चंदा राजा राम राय, अग कंहिंखो कंहिंखो घुरी आयो आ दाद पुट जी। चतो दाता कई जगह ते वयो आ, खोड़न को घुरियो आ, पर काथों अलाए छो अरदास पूरी नथी थे। हाणे जड़ी माल तां जे दर ते आयो आ न, पो मन में कोई इच्छा ही न रही तां को घुरा। पर इंसान आ, कदी कदी मायूसी अची वेंदी आ अंदर में। अज जे दुनिया जे दाते पाण माखो पुछो आ राम राय परेशान छो आ, अज मुंजो मन रहियो न वियो दाता, अज मां ॿुधाए छॾियो तांखे मुंहिंजे घर में कोई पुट न आहे। सतगुरु मुस्कुराए करे छल्लो खणी करे छाप हणी मथे ते चवंदा, उहा एक ओंकार जी राजा राम राय, खोड़िन जगहन तो घुरी आयो आ, मता सतगुरु गुरु नानक तुझे घर में पुट जी दात ॾेई भी छॾे तो परेशान थी वेंदे काथों मिली। और राजा राम राय तुझे घर में कोई आम शख्सियत नहीं दी, तुझे घर में गुरु नानक जो सिख ईंदो और मनी दे तॾी गुरु नानक जे घरों दात मिली आ, जेको पुट तोखे ॼमदो उनजे मथे ते इहा एक ओंकार जी छाप हूंदी। सत श्री अकाल।